माया किशोर स्वर्ण इसरानी मथराजे कृष्ण आचित कॉलोनी में इन समय उत्साह घणई आहे सिंधी समाज में ऐं पूरे चालीहे पर्व जी धूम मची पई आहे। ऐं हिते असांजा जेका मथराजा महाराज स्वामी आहिनि श्री मोहनलाल शर्मा जी, हिननि जे निवास स्थान ते हिकु भव्य सुठो मंदिर ठाहियो आहे भॻवान झूलेलाल जो। ऐं रोज़ु सुबुह जो ऐं शाम जो हिते आरती पूजन वंदन थींदो आहे। ऐं सभी स्थानीय ऐं पूरे शहर भर जा जेतिरा भी सिंधी परिवार आहिनि भक्तजन आहिनि वो अची करे पूजा अर्चना कंदा आहिनि। ऐं हिन तरीक़े जा इहे चालीह पर्व जो जेको उत्साह आहे बिल्कुलु चरम ते आहे। ऐं हिन चालीह पर्व जी जेकी आहे लगातार धूम मची पई आहे। हिन कार्यक्रम जी हिकु हिकु झलकी तव्हांखे ॾेखारींदुसि। तव्हां चैनल सां गॾु अगरि नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब करे लाहियो ऐं जुड़ियल रहियो मूंसां गॾु ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। हे आयो लाल सभई चो झूलेलाल, हे आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। हे लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, आयो लाल सभई चओ झूलेलाल। जय झूलेलाल। असांजे कृष्णा ऑर्चिड में श्री झूलेलाल जो चालीहो ॾाढो उत्साह सां मल्हायूं पिया था। सभई कृष्णा ऑर्चिड निवासी ऐं ॿिया मथुरा जा जेके भी सिंधी परिवार आहिनि सभई मिली जुली करे हिन चालीहे जे व्रत खे पूर्ण कयूं था पिया। सुबुह शाम भॻवान झूलेलाल जी आरती थींदी आहे जंहिंमें सभई भक्त शामिल थींदा आहिनि ऐं शाम जो भक्तनि जे द्वारा ई पंजड़ा ॻाइणु, भॼन ॻाइणु, कीर्तन ॻाइणु ऐं उन में महिलाउनि जो बि ॾाढो वॾो योगदान आहे पंहिंजे सिंधी समाज जी, जेके सभु सुबुह शाम हिते अची करे ऐं भॻवान झूलेलाल जी सुठे रूप सां भक्ति करनि थियूं, श्रद्धा सां भक्ति करनि थियूं। प्रसाद खणी अचनि था पिया प्रेमी ऐं पंहिंजे पंहिंजे श्रद्धा जे अनुसार भॻवान झूलेलाल जे साम्हूं पंहिंजी पंहिंजी मुरादूं रखनि था पिया। भॻवान झूलेलाल सां असां सभिनी जी प्रार्थना थींदी आहे कि जेका हे भॻवान हे जेको प्रसाद अचे थो या जेको भी पंहिंजी श्रद्धा अचे थी भॻवान झूलेलाल उनखे स्वीकार करे और सभिनी जी मुरादूं पूरी करे। जीअं हे मेलो हले थो पियो तीअं ई सदाई हलंदो हले। अॼु जेको भी ॾींहुं असां पास कया आहिनि उन में ॾाढो ई आनंद आयो आहे, अॻिते भी आनंद ईंदो रहंदो। जय झूलेलाल। इतना दीजिए जामें ग्रस्त समाज, इतना दीजिए जामें ग्रस्त समाज, मैं भी भूखा ना रहूं और साथ न भूखा जाए। अगुन बड़े की बेनती सुनो गरीब मनवाज, अगुन बड़े की बेनती सुनो गरीब मनवाज, जो मैं पूत का पूत हूँ तो ही पिता की लाज। गैया का दूध पीऊं, गायत्री का जाप करूं, गीता का पाठ करूं, संतन का संग करूं, इंद्रियन संयम करूं, खाने का ढंग करूं, करूं गुणगान में सदा सती नीति होए, बड़े जैसे नीति होए, आपके चरण की प्रीति होए, संगत की अरदास आपके चरण कमलों के पास कारज करो सारे रास, बख्शो प्रभु ज्ञान भी हाथों से दान, बंधु का वंदना घट घट के आधार, दीन बंधु का वंदना घट घट के आधार,
ऐं हिन तरीक़े सां हर परिवार में भगवान झूलेलाल जो आयोलाल झूलेलाल जो जयकारो गूंजे पियो ऐं हर घर में भगवान झूलेलाल जी ज्योत जी इहा जेकी प्रतीक चिन्ह आहे उहो पहुचे पियो ऐं भगवान झूलेलाल जी ज्योत जेकी निरंतर असांजे साम्हूं प्रज्वलित रहे पई। हिन सां असांखे ऊर्जा मिलंदी आहे, शक्ति मिलंदी आहे ऐं भगवान झूलेलाल जे प्रति समर्पित थी करे हर भक्ति इहा ई प्रार्थना करे थो कि सभिनि जो परिवार में सुख शांति हुजे, बरकत हुजे ऐं हिन प्रार्थनाउनि सां गॾु इहे चालीह पर्व लगातार उत्साह सां गॾु मल्हायो वियो आहे। जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।